कोट गुलाम मोहम्मद जे जमड़ाऊ मोरी बरसां दरगाह हज़रत अब्दुल अज़ीज़ उर्फ़ होका पीर जी दरगाह ते 44वीं उर्स मुबारक सादगी सां मल्हायो वियो। उर्स मुबारक जी तक़रीब में मेहमान ख़ास पीपी तालका सदर हाजी मोहम्मद रफ़ीक बुरगड़ी पीपी अगवान अली हसन काइम खानी समेत इलाइक़े जे मौजूदीन शिरकत कई, जॾहिं त दरगाह जे उर्स मुबारक जी तक़रीब जो इफ़्तिताह सैयद शाह सैयद फरहान शाह ऐं सैयद सोहेल शाह दरगाह ते चादर चाढ़े कयो। उन मौक़े ते मशहूर रागी मुस्तफ़ा नवाज़ राणो सिंधी पारां क़सीदा ख़्वानी ऐं सूफ़ियाणी महफ़िल मुनक़द कई वई, जेका सॼी राति जारी रही। असांजे दीन ने ईमान जो दस्तूर पंहिंजो अली मौला हैदर मौला। जी भी इहा कोशिशि हूंदी आहे त हुननि खे भेटा पेश कजे, हुननि खे ग्रेटिट्यूड पेश कजे त हुननि कहिड़े नमूने सां पंहिंजी ज़िंदगी खे। अब्दुल अजीज़ साहब का उर्स मुबारक था 44वां उर्स मुबारक हमने मनाया, पर हमने इस तरह नहीं मनाया जिस तरह हम हर साल मनाते आए हैं। इसी वजह ये थी मारे जो दादी नशीन साईं अयाज़ हुसैन चऊं तो इंतज़ार हो सिंध ते अल्लाह ताला जो ख़ासि करम है त हिते औलिया अल्लाह एतिरा आहिनि त जिते सिंध जो हिकिड़ो सिलसिलो हले पियो थो ऐं इहो प्रोग्राम बि इन हवाले सां हलंदो रहंदो आहे। साईं खे बचपन खां वठी असां ॾिठो आहे, मुलाक़ातूं कयूं आहिनि, वॾी रूहानी शख़्सियत हो। उन मौक़े ते उर्स मुबारक जी तक़रीब में मौलाना मुफ्ती ज़ुल्फ़कार नक्शबंदी पारां फ़ौत थी वियल दरगाह जे गादे नशीन सैयद अयाज़ हुसैन शाह जे रूह खे इसाल सवाब पहुचाइण लाइ दुआ घुरी वई, जॾहिं त मुल्क पाकिस्तान जी तरक़ी व ख़ुशहाली समेत आलमी वबा किरोना जे ख़ात्मे लाइ पिणु ख़सूसी दुआऊं घुरियूं वयूं। कैमरामैन शरील ख़ासकेली सां गॾु जावेद कालरो, सन टीवी न्यूज़, कोट गुलाम।